अस्सलाम वालेकुम नाज़रीन, तेज़ न्यूज़ में भली कार तव्हांखे ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं त शहाणी बिरादरी पारां पुलिस जी ज़्यादतियुनि ख़िलाफ़ SSP मोड़ ते धरणो हयो वियो आहे। तव्हांखे ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं त शहाणी बिरादरी जो दादू पुलिस जे ख़िलाफ़ SSP मोड़ ते धरणो हयो वियो आहे। जी दानिश, असांखे आगाह कजो। जी बिल्कुल अल्ताफ, दादू जे कच्चे वारे इलाइक़े जो थानो आहे इस्माइल जा बाण, उतां जो ॻोठ आहे यख्तियार शहाणी, उतां जे ॻोठाणनि न्याज़ शहाणी, अब्दुल गनी, अब्दुल रज़ाक, अज़हर शहाणी ऐं ॿियनि जेको आहे SSP ऑफिस जे SSP मोड़ ते धरणो हणी टायरनि खे बाहियूं ॾेई पुलिस जे ज़्यादतियुनि ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई आहे। मां तव्हांखे ॿुधाईंदो वञा, मुज़ाहिरे जो चवणु आहे त 5 ॾींहं अॻु जेको जवाबदार आहे निज़ाम शहाणी, उहो घर में हथियारबंद साण करे दाख़िल थी ऐं घर जे 6 घर भातियुनि मथां अंधाधुंध फायरिंग करे संदन खे ज़ख़्मी कयो, जन मां 3 ॼणनि नजफ़ शहाणी, दीदार ऐं राणो शहाणी जेका हालत उहा इंतिहाई गणती जोगी, जिन्हनि खे दादू सिविल अस्पताल खां नवाब शाह मुंतकिल कयो, जेके हिन वक़्तु ज़िंदगी मौत जे बिवाटे ते बीठल आहिनि। जॾहिं त मुज़ाहिरीन चयो आहे त जेका इस्माइल जा बाण पुलिस आहे उहा केस दाख़िल हुजण बावजूदि बि जवाबदारनि खे गिरफ़्तार करण में मुकमल तौर ते नाकाम बणियल आहे। जेके जवाबदार आहिनि उहे खुलेआम घुमी ऐं मौत मारी गरा नतीजा भोगण जूं धमकियूं ॾियनि पिया। जॾहिं त इन सिलसिले में मुंहिंजो SHO इस्माइल जा बाण असगर सोलंगी सां राब्तो थियो आहे। संदन जो चवणु आहे त जेके जवाबदार आहिनि निज़ाम शहाणी वारा, उहे इंतिहाई ॾोहारी क़िस्म जा माण्हू संदन मथां मुख़्तलिफ़ थाननि ते केतिरा ई जेके आहिनि उहे केस दाख़िल थियल आहिनि। जवाबदार हिन वक़्तु पंहिंजा घर ख़ाली करे ऐं फरार थी विया आहिनि। जॾहिं त उन्हनि जी गिरफ़्तारी जे लाइ जेको छापामार कार्रवाई उहे जारी आहिनि ऐं जल्द जेको आहे जवाबदारनि खे गिरफ़्तार करे कानून जे कटड़े में आंदो वेंदो। जी, वॾी महिरबानी दानिश, तव्हां असांखे आगाह कयो।